सो अवल जी सुबह जी घर जेके आहिनि उहे साईं नसीब बशीर साहिब जे बपोर असांजे मुल्क सां तालुक़ु रखूं था उहे असांखे साईं आख़िरत ते ॾेखारिया ऐं उहे बि असां उन्हनि जी साहब हासिलु कयूं बपोर साहिब जो जेको इल्मी कमु आहे उन्हनि ताईं आलिम अशकार आहे पाण बुनियादी तौरु आलिम बि हुआ ऐं दीनी इल्म खे समय जी तमामु ज़बरदस्त दस्तरसी न सिर्फ़ु उहा बल्कि आशिक़ रसूल बि हुआ आशिक़ रसूल जी एतिरी इंतहा हुई जो पाण हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी तमामु क़िस्म जी सादत नसीब कई ऐं न सिर्फ़ु इहो पर सर शान ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे समूरनि पासनि खे जेको हुन नसीबत नायक ऐं हमसर मौजूद शरीफ़ में जेको इज़ार कयो आहे उहो इंतहाई जेको हक़ीक़त जे हवाले सां कंट्र मैसेज जो हवाले आहे बपोर साहिब जेको असांजे सॼे घर जो तमामु अवाली जो तलुगनि जो वाहिद मौजूद जो जेको आहे शाइर आहे जंहिं उन दौर में जॾहिं नूर करोड़ हुन हिते इन जो हाकिम हुयो ख़ासि तौर ते उन खिते जो हुनजी तमामु घणी हुई ऐं हुकूमत हुई उन दौर में हुन जॾहिं उन पंहिंजे दौर में जॾहिं साईं थोरा शरीफ़ वारनि जो अब्दुर्रहमान थोरा शरीफ़ वारनि जो जेको पंहिंजे दौर में वॾो हिकिड़ो बेहद आलिम हुयो उनजी जेका हिन ख़ैरपुर ऐं तंहिंखां पोइ रानीपुर में हिकिड़ी वॾी पंहिंजी सुठे नमूने सां जेको आहे सो इल्मु अदब जे हवाले सां हिकिड़ो सुठो किरदारु हुयो उन दौर में हिकिड़ो वाक़ियो थियो जेको हुओ उहो वाक़ियो ईअं ई हुयो त उन दौर में हिकिड़ो शेख सगोर हुयो उन हिकु छोकिरी खईं ऐं उहा थोरा शरीर जो ॿाहिरां अची जेको आहे उनखे पेश कयो वरी उन खां पोइ जेके उनजा वालदेन हुया उहे अची करे बपोर साहिब जे ख़िदमत खे हाज़िर थिया ऐं इहा छोकिरी असांखे वापसि कई वरी उन शेख सगोर वटां बपोर साहिब उन ताईं याफ़ो करायो त इहा ॻाल्हि वापसि कई वञे या बि उहो हिकिड़ो इहो आहे त दीनी हवाले सां उन सां निकाह करे ऐं उन खे पंहिंजी तव्हां घरवारी तस्लीम कयो जेको दीन खे हुकुम करे थो उन ॿिन्ही ॻाल्हियुनि खां इनकार कयो हुन चयो न आउं शादी कंदुसि न ई आउं छोकिरो वापसि कंदुसि ज़ोर ते ऐं अहिड़े हिसाब सां बपोर साहिब उन खे वधीक जेको आहे ज़ोर ॾियण खां पोइ जेको आहे उनजो साहिब नूर मोहम्मद उन दौर जो हाकिम हुयो उन ताईं रसाई कई उन ताईं इहे समूरी ॻाल्हि पहुचाई त हीअ मामलो हीअं आहे ऐं जेतिरो जल्द थी सघे उहा नियाणी पंहिंजे वालदेन ताईं वापसि ॾिए ऐं उन वक़्तु जेको मक़बूल साहिब जो ॻाल्हाइणो हुयो मक़बूल अब्दुर्रहमान थोरा शरीफ़ वारो उहो जेको जीअं उन जज़्बे सां ऐं उन जे वलवले सां उन दौर जे हाकिम सां ॻाल्हायो उन दौर जा जेके बाक़ी वेठा दरबार में वेठा हुआ मक़बूल साहिब वञण खां पोइ उन्हनि मुहम्मद खे चयो पलोरे खे त साईं हीउ जेको मक़बूल साहिब आहे इहो नथा सम्झूं त अॻिते हली करे पोइ तव्हांजे हुकूमत जे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो लिहाज़ा जेतिरो कोशिशि कयो त इन जी जेका इहा जेको रूर आहे या जेका इहा हाफ़ियत आहे या जेका हिनजा पोइ लॻनि इनखे कमज़ोर कयो नतीजनि में तव्हांजे लाइ ख़तरनाक थींदी उन वक़्तु नूर मोहम्मद कलोरे खे इहा ॻाल्हि इंतहाई जेका दिलि सां लॻी ऐं उन कोशिशि कई त कीअं बि हवाले सां ऐं उन मक़बूल साहिब खे कमज़ोर कयां नतीजो मुख़्तसर इहो अॻिते हली करे ईअं थियो जो उहो जेको शेख सगोर कंहिंजे हवाले सां जेको आहे सो ख़तरा में उहो मारिजी पियो मारिजी वञण खां पोइ मामिलो वधियो ऐं उन खां पोइ जेको आहे सो नूर कलोरे जेको आहे सो 10,000 फ़ौज जे लश्कर सां थोरा शरीफ़ खे हमिलो करायो ऐं मक़बूल साहिब जे उन समूरे उन दौर वक़्तु या ॿिए बि आहे वधीक साईं वॾो आहे रहनुमाई कंदो जो वक़्तु हुयो उन वक़्तु आलिम हाफ़िज़ घटि में घटि 270 जे 217 जे लॻभॻि जेको आहे आलिम ऐं जेके मां उन वटि दिमाग़ छॾी रहिया हुआ ऐं उन्हनि 217 आलिमनि खे हिकु वक़्तु फ़ौज जेको आहे शहीद कयो जंहिंजी हिकु इज्तिमाही ख़बर आहे बाक़ी जेके हुआ ऐं टोटल जेको अंग हुयो उहो 242 हुयो मक़बूल साहिब समेत ऐं मक़बूल साहिब जंहिं महिल पंहिंजे हवेलीअ तां लही घरां हेठि आयो त मक़बूल साहिब खे शहीद कयो वियो मक़बूल साहिब खे न सिर्फ़ु शहीद कयो वियो पर ॿियो जेको अञा उनजे बाक़ी ख़ानदान खे ख़तमु करण जे लाइ जेको आहे सो उन्हनि हर हलवा हलाया
ऐं मखदूम थोरा शरीफ़ साहिब जेको अब्दुरहमान हो उन खानदान मां केरु बचियो उन वक़्तु आउं सम्झां थो त सहता क़ौम का औरत हुई जंहिं मखदूम साहिब जो जेको पुटु हुयो उनखे पंहिंजे गोद में खणी पनाह ॾिनी हुई ऐं हेठि उन ॾिठो त इन ॿार जी जेको आहे उनखे मूंखे घर ताईं बि रसाई थी सघे थो मखदूम साहिब जी आख़िरी निशानी आहे शारदा जो ख़ात्मो थी वञे हुन मुंहिंजी क़ुर्बानी ॾियण जे लाइ पंहिंजी न्याणीअ जा कपिड़ा साईं जे नंढे फर्ज़नि खे पाराया ऐं पाण वरी पंहिंजी न्याणीअ खे साईं जा जेके आहिनि बचे जा कपिड़ा पाराए रदो बदल करे छॾियो ऐं उन खां पोइ जॾहिं उहा पोइ जेका सिपाही आहे हुन जा कलोरे जा उन्हनि जॾहिं हुन औरत खां पुछियो ऐं त हुन पंहिंजी न्याणीअ जी जॻह ते चयो त मखदूम साहिब जो पुटु आहे हुन छा कयो हुनखे हुते वठी करे शहीद कयूं ऐं अहिड़ी रीति अॼु बि जेको थोरा शरीफ़ में मखदूम साहिब जो ख़ानदान आहे उहो उन औरत जे बदौलत अॼु बि वधी विझी हिन जाइ ते थिए थो जंहिंखे घणे साल गुज़री चुका आहिनि इहो वाक़ियो मुंहिंजो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त इहो एॾो वॾो क़यामत सुघरा ॿी जेका असांजी सिंध में हिकिड़ी असांजी उनजो जेको ॻोल्ही न आहे हुसैन इस्लाम जे दौर ते जेको थियो उन खां पोइ सिंध अंदरि इहो कलोरनि जे दौर जो इंतिहाई दर्दनाक ऐं वॾे में वॾो वाक़ियो जॾहिं हिकु ई जाइ ते 222 आलमनि खे इन्हनि खे इन दौर जे वक़्त जा हाकिम शहीद कराए उन्हनि खे ऐं जेको आहे सो शहीद करायो हाणे जेको उन खां पोइ जेको रद अमल आहे उहो हिन सरज़मीन जी जेका शख़्सियत मखदूम गाज़ी ग़ुलाम साहिबु आहे उनजो मज़मती तौर ते जेको आहे इज़हार जेको आहे पंहिंजी शाइरीअ में कयो ऐं उन शाइरीअ में उन मंज़ूम तर्जुमे जे तौर ते जेको आहे सो उन पंहिंजे वक़्त जे हाकिम खे ललकारियो तारीख़ जा किताब लिखनि था त उन दौर में जॾहिं सख़्तु जादू खां ख़ुदाबाद उन दौर में उहा जुमे जे नमाज़ जो वक़्तु हुयो ख़ुदि उन वक़्त जो हाकिम उन मस्जिद जो ॿुधो ऐं असांजे नंबर ते खणी करे ऐं हिन जो ख़ुदको ॾेई ऐं हुनखे ॿुधायो त तूं ज़ालूं लुटेरो ऐं जाबर इहा मखदूम साहिब जी पहिरीं ज़रूरत आहे इन खिते में माण्हू कोन नज़र अचे थो वक़्त जे हाकिम खे इन जाइ ते चई करे इहा ज़रूरत इन मखदूम साहिब जी उन खां पोइ पाण मखदूम साहिब जेको उन वाक़े खे खयो उन खां पोइ जेका वलूद जे हवाले सां जेको सिंधियत वसाले थिए थो उन में मखदूम हाशिम खत्री साहिबु जेको सिंधी ॿोली जो मौजूद चवनि था या इन खिते जो उन सां गॾु इन खिते जो वाहिद मौजूद शाइर जेको या ॿोलीअ जो जेको आहे जेका असांजी स्टैंडर्ड ॿोली आहे उन जो मौजूद साईं गाज़ी ग़ुलाम भूगाई साहिबु आहे इहे सभई नेमतूं चऊं इहे सभई ख़ासियतूं चऊं उहो असांजी हिन सरज़मीन जो अज़ीम इंसान में हुयूं जंहिंजो अॼु असां ॾींहं मल्हाए रहिया आहियूं मखदूम साहिब जा खोड़ सारा वाक़िया आहिनि खोड़ सारा हुनजा इल्मी अदबी आहिनि खोड़ सारा हुनजा अहिड़ा वाक़िया आहिनि जंहिंखे अवां साईं रसूल बख़्श जो तवसुल सां ॿुधंदो ऐं वधीक कोन वठंदुसि ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुमि जेकॾहिं साईं जे शख़्सियत खे ॻाल्हाए साईं